अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाज़रीन अॼु तव्हांखे अहम तरीन ख़बर सां आगाह कंदसि, पर पहिरीं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची सघे। त नाज़रीन वीडियो जी तरफ़ तव्हांखे वठी थो हलां, वरी बि चवां थो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। नाज़रीन पुराने टाइम में तव्हां ॾिठो हूंदो त रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जो पाण में रिलेशन हुयो तमामु गहरो, ऐं विच में हू पाण में विड़ी पिया हुआ ऐं काफ़ी अटैचमेंट उन्हनि जी वधी वई हुई पाण में। उन खां बाद पोइ हिननि जी का ग़लतफ़हमी जी वजह सां हिननि जो जेको रिलेशन हुयो उहो ब्रेकअप में तब्दील थी वियो, हुननि जो ब्रेकअप थी वियो। हाणे वरी हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे टिकटॉक स्टार रूबी अली जी, जेका इरशाद जागीरानी सां बाक़ाइदे अटैच आहे। हाणे ॾिसूं था इन जो असल मक़सदु छा आहे, उहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। नाज़रीन पोइ दफ़ा हिननि जो पाण में झगड़ो थी पियो, जंहिंजी वजह सां हिननि जो रिलेशन जेको आहे ख़राबु थी वियो, पर हिन दफ़ा ही बाक़ाइदे अटैच थी विया आहिनि पाण में, ऐं थी बि सघे थो त हाणे ही शादी जो को प्लान कनि। पर हींअर जेका वीडियो वायरल थी आहे ऐं माण्हुनि जा जेके कमेंट्स आहिनि उन हिसाब सां त मतिलबु तमामु गंदी न्यूज़ जेका आहे हिननि जी अची रहियूं आहिनि। हाणे ख़बर न आहे त छा थींदो छा न, वधीक तव्हांखे अपडेट कंदा हलंदासीं जेके जेके न्यूज़ ईंदियूं वेंदियूं। त नाज़रीन ही हुई असांजी अॼु जी वीडियो। मज़ीद वीडियो ॾिसण लाइ चैनल सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते क्लिक कयो ताकि अचण वारी हर वीडियो तव्हां तक पहुची सघे। शुक्रिया।